अस्सलाम वालेकुम। सिंधी इन्फो चैनल जी न्यू वीडियो से गॾु मां आहियां अब्दुल क़यूम। हिन वीडियो में असां तव्हांखे पनो आकिल जी तारीख़, मशहूर जायूं ऐं घणो कुझु पनो आकिल जे बारे में ॿुधाईंदासीं। हीअ वीडियो असांजे एक्टिव सब्सक्राइबर आशीष खे डेडिकेट कयूं था, जंहिं असांखे पनो आकिल सजेस्ट कयो। तव्हां बि कुझु सजेस्ट करे सघो था, को शहर या को मालूमात असां वीडियो में ज़रूरु आणींदासीं। जेकॾहिं तव्हां चैनल ते नवां आया आहियो, चैनल खे सब्सक्राइब कजो ऐं वीडियो खे लाइक ज़रूरु कजो। पनो आकिल सिंध जो मशहूर शहर ऐं ज़िले सखर जो आख़िरी तालुको आहे। सिंध मथां जॾहिं समन जो दौर हुयो, उन दौर वक़्तु हिकु सूर्य सरदार आकिल खान धारे जो ही शहर ॿधायो हुयो। पनो आकिल जी लफ़्ज़ी माना आकिल जी ज़मीन या आकिल जी जागीर आहे। पने आकिल खे तालुके जो दर्जो 1902 में मिलियो। पने आकिल जूं हदूं जेकाबाद, शिकारपुर ऐं घोटकी सां मिलनि थियूं। पनो आकिल ज़िले सखर अंदरि ज़राइत जे एतबार सां हिकु अहम तालुको आहे। हितां जी ज़मीन लटासी, मिठी ऐं जर जो पाणी मिठो आहे, इन करे हिन इलाइक़े में सब्जियूं तमामु घणियूं थियनि थियूं। पनो आकिल सॼे मुल्क सां रेल ऐं रोड ॿिन्ही ज़रिए ॻंढियल आहे। पनो आकिल जी रेलवे स्टेशन 1898 में बणी। पने आकिल जी सियासत जी ॻाल्हि कयूं त इन इलाइक़े मां इकरामुल्लाह खान धारे जो साहब PS 22 तां MPA आहिनि ऐं NA 206 तां सैयद खुर्शीद अहमद शाह MNA आहिनि। पने आकिल जी सैर तफ़री ऐं मशहूर जायुनि जी ॻाल्हि कजे त सफ़ारी पार्क नंबर 1 पार्क तव्हां इहा घुमी सघो था। हीअ तमामु बहितरीनु जॻह आहे। उनखां अलावा मैकडोनल्ड कंहिंखे न पसंदि हूंदी आहे, मैकडोनल्ड तव्हां अची सघो था विद फैमिली ऐं विदाउट फैमिली। पने आकिल जी वॾे में वॾी दरगाह हालेजी शरीफ़ दरगाह आहे। हिते तव्हां अची सघो था। इन जो सिलसिलो पूरे पाकिस्तान सां ॻंढियल आहे। दोस्तो, मकली क़ब्रिस्तान सिंध जो वॾे में वॾो क़ब्रिस्तान आहे ऐं तारीख़ी आहे, पूरी दुनिया में मशहूरु आहे। उनखां बाद जेको नंबर 2 ते तारीख़ी क़ब्रिस्तान ऐं वॾे में वॾो क़ब्रिस्तान आहे सिंध जो, उहो पने आकिल में आहे, पीर बैद जो क़ब्रिस्तान, जेको तव्हांखे ज़रूरु ॾिसणु घुरिजे। पने आकिल में हिंदू तोड़े मुस्लमान शुरू खां हमेशह मेठ ऐं मुहबत सां गॾु रहंदा आया आहिनि। हिते हिंदुनि जा ॿिए कई जग मशहूर साधू ऐं संत थी गुज़रिया आहिनि, जिन जा मंदर, मढ़ियूं ऐं समाधियूं मशहूरु रहियूं आहिनि। कंहिं ते मेला बि लॻंदा आहिनि। उन्हनि में संत दयालदास उर्फ़ हातम भेलारन वारी जी समाधि बि हिकु आहे। आसूदाराम संत दरबार बि सालिम हालत में मौजूदु आहे। पने आकिल जो नालो अचे, फ़ौजी छावनी जो नालो न अचे, वीडियो जो मज़ो ई न ईंदो। पने आकिल खे छावनी 1988 में मिली। हिन में हिकु तमामु बहितरीनु हॉस्पिटल आहे जंहिंजो नालो आहे CMH कंबाइंड मिलिट्री हॉस्पिटल। पने आकिल जी मार्केट जी ॻाल्हि कयूं त मंदिर गली बाज़ार मशहूरु बाज़ार आहे। हिन बाज़ार में हिंदू मुस्लमान ॿिन्ही जा तव्हांखे दुकान मिलंदा। उनखां अलावा पनो आकिल ट्रैक्टरनि जी मार्केट में तमामु घणो मशहूरु आहे। परे परे खां माण्हू हिते ट्रैक्टर वठणु अचनि था। तालीम जे हिसाब सां पनो आकिल सुठे रस्ते ते आहे। हिते आर्मी पब्लिक स्कूल, उनखां अलावा मेहरान मॉडल स्कूल एंड कॉलेज कमु करे रहिया आहिनि। गवर्नमेंट जे हिसाब सां ॾिसूं त शहीद अब्दुल अज़ीज़ गवर्नमेंट डिग्री कॉलेज बि आहे। पने आकिल जी मौसम ॾिसूं त हिते साल जा 4 सीज़न अचनि था। ऊन्हारो बि अचे थो, सियारो बि अचे थो, बहार ख़ज़ां ॿई अचनि था। जेकॾहिं तव्हांखे असांजी हीअ वीडियो पसंदि आई आहे त वीडियो खे लाइक ज़रूरु कजो ऐं चैनल खे सब्सक्राइब कयो। असां रोज़ानी जी बुनियाद ते का न का दिलचस्प मालूमात पोस्ट कंदा रहंदा आहियूं। मिलूं था नेक्स्ट वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।